अस्सलाम वालेकुम। जीअं त असां इंग्लिश लैंग्वेज कोर्स कराए रहिया आहियूं, ठीकु आहे। ऐं जेको हीउ लेक्चर असां ॾियूं था इहो डेमो तौरु ॾियूं था। त जीअं तव्हांखे ख़बर पए त असां जे पढ़ाइण जो जेको अंदाज़ आहे उहो कीअं आहे, ठीकु आहे। असां पहिरियां इहे लेक्चर ॾेई वेंदासीं, ठीकु आहे, जेको असांजो आहे। इन खां पोइ इन जो PDF ठाहे करे तव्हां ॾे मोकिलींदासीं, ठीकु आहे। ऐं वरी इन खां पोइ असाइनमेंट मोकिलींदासीं, ठीकु आहे। वरी तव्हां उहा असाइनमेंट असां ॾे लिखी करे पोइ मोकिलींदो, वरी असां तव्हां ॾे उहा चेक करे वरी वापसि मोकिलींदासीं। इन जो मक़सदु इहो आहे असाइनमेंट ठाहिण जो, त जीअं तव्हां में इम्प्रूवमेंट अचे, ठीकु आहे। इंट्रोडक्शन, व्हाट इज़ ग्रामर? ग्रामर छा आहे? द वर्ड ग्रामर टेल्स अस द रूल्स ऑफ अ लैंग्वेज। जेको लफ़्ज़ ग्रामर आहे असांखे ॿोली जे क़ाइदनि जे बारे में ॿुधाईंदो आहे, ठीकु आहे। इंग्लिश ग्रामर टेल्स अस हाउ टू राइट अ वर्ड आर सेंटेंस। अंग्रेज़ी ग्रामर असांखे ॿुधाए थी त को लफ़्ज़ या जुमिलो कीअं लिखियो वेंदो आहे। हाउ टू रीड अ सेंटेंस आर वर्ड आर फ्रेज़। को जुमिलो, लफ़्ज़ या फ़िक्रो कीअं पढ़ियो वेंदो आहे। हाउ टू स्पीक, कीअं ॻाल्हायो वेंदो आहे। हाउ टू लिसन, कीअं ॿुधो वेंदो आहे। विदाउट ग्रामर इट इज़ इम्पॉसिबल टू राइट। ग्रामर खां बिना इहो नामुमकिन आहे लिखणु, ठीकु आहे। टू रीड पढ़णु, टू स्पीक ॻाल्हाइणु, और टू लिसन ॿुधणु। एज़ एग्ज़ाम्पल्स ग्रामेटिकल, ठीकु आहे। आई राइट अ लेटर, आउं हिकु ख़त लिखां थो, ठीकु आहे। हाणे हे ग्रामेटिकली जेको आहे त दुरुस्त आहे, ठीकु आहे। आई राइट अ लेटर, ठीकु आहे। प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे, ठीकु आहे। ॿियों आहे आई रोट अ लेटर, आउं हिकु ख़त लिखियो, पास्ट सिंपल। टियों आहे आई विल राइट अ लेटर, आउं हिकु ख़त लिखंदुसि, फ्यूचर सिंपल टेंस, ठीकु आहे। ही ग्रामर जी मदद सां दुरुस्त लिखिया विया आहिनि, ठीकु आहे। पर जेकॾहिं ग्रामर खां बिना असां लिखूं त उहे कीअं लिखिबा, उहे ईअं लिखिबा, आई लेटर राइट, ठीकु आहे। त ही का मीनिंग नथो ॾे, ठीकु आहे, ही इनकरेक्ट आहे। आई एम राइट लेटर, ठीकु आहे। हिते स्पेलिंग में बि फ़र्क़ु आहे, ठीकु आहे। आई विल लेटर अ राइट, हिते बि जेको आहे त इनकरेक्शन आहे, ठीकु आहे। जेकॾहिं असीं ग्रामर खां बिना कुझु लिखंदासीं, पढ़ंदासीं या ॿुधंदासीं त उहो ग़लति हूंदो, ठीकु आहे। आसान ज़ुबान में ग्रामर कंहिं बि ॿोली जा क़ाइदा या कानून आहिनि, ठीकु आहे। हाणे जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे लैंग्वेज, ठीकु आहे। व्हाट इज़ लैंग्वेज, ठीकु आहे। त जॾहिं बि असां का ॿोली सिखंदा आहियूं त पहिरियों असांखे इहो अचणु घुरिजे त ॿोली ख़ुदि छा आहे, ठीकु आहे। हुनजो कमु कहिड़ो आहे, ठीकु आहे। व्हाट इज़ अ लैंग्वेज, ॿोली छा आहे। इट इज़ अ सोर्स ऑफ कम्युनिकेशन थ्रू विच वी कैन कन्वे आवर मैसेजिस, आइडियाज़ एंड फीलिंग्स फ्रॉम वन पर्सन टू अनदर। इहो राब्ते जो ज़रियो आहे जंहिंजे ज़रिए असां हिकु माण्हू खां ॿिए माण्हू ॾे जेको आहे त पंहिंजा पैगाम, तासुरात या ख़्याल या जज़्बात मोकिलींदा आहियूं, ठीकु आहे। टाइप्स ऑफ लैंग्वेज, ॿोली जा क़िस्म। देयर आर टू टाइप्स ऑफ लैंग्वेज, ॿोली जा ॿ क़िस्म आहिनि। फर्स्ट वन इज़ एलिवेटेड लैंग्वेज एंड सेकंड इज़ नॉन एलिवेटेड लैंग्वेज, ठीकु आहे। माना एलिवेटेड लैंग्वेज उहा हूंदी आहे जेका वधंदी आहे, तरक़ी कंदी आहे। नॉन एलिवेटेड उहा हूंदी आहे जेका तरक़ी न कंदी आहे। अ लैंग्वेज विच हैज़ इट्स ओन लेटर्स इज़ कॉल्ड एलिवेटेड लैंग्वेज। उहा ॿोली जंहिंखे पंहिंजा अखर हूंदा आहिनि उनखे एलिवेटेड लैंग्वेज यानी वधंदड़ ॿोली चइबो आहे।
एग्जाम्पल्स इंग्लिश, सिंधी, उर्दू, चाइनीज़ ETC। अंग्रेज़ी, सिंधी, उर्दू ऐं चाइनीज़ जेको आहे त इन्हनि खे पंहिंजा अल्फ़ाबेट्स आहिनि। ठीकु आहे। ॿी आहे नॉन एलिवेटेड लैंग्वेज, माना तरक़ी न कंदड़ ॿोली या न वधंदड़। ठीकु आहे। अ लैंग्वेज विच डज़ंट हैव इट्स ओन लेटर्स इज़ कॉल्ड नॉन एलिवेटेड लैंग्वेज। हिकु उहा ॿोली जंहिंखे पंहिंजा लफ़्ज़ न हूंदा आहिनि उनखे चइबो आहे नॉन एलिवेटेड लैंग्वेज, माना न वधंदड़ ॿोली, तरक़ी न कंदड़। ठीकु आहे। एग्ज़ाम्पल्स पश्तो, बलोची, पंजाबी, बिरोइकी ETC। हाणे ही उहे मिसाल आहिनि जिन खे पंहिंजी जेको आहे त ॿोली में जेको आहे त अल्फाज़, अखर वग़ैरह न आहिनि। ठीकु आहे। हे ओधर वठंदा आहिनि ॿियनि ॿोलियुनि मां। ठीकु आहे। इन लाइ पोइ हे तरक़ी न कंदियूं आहिनि ॿोलियूं, पश्तो, बलोची, पंजाबी, बिरोइकी वग़ैरह वग़ैरह। हाणे जेको असांजो टॉपिक आहे वरी उहो आहे वाइल्स एंड कॉन्सोनेंट्स। ठीकु आहे। वाइल्स, अ वाइल इज़ द लेटर दैट वी कैन से विदाउट ए सिंग साउंड। वाइल अखर आहे जेको असां सिंग साउंड खां बिना चवंदा आहियूं। ठीकु आहे। माना उन में असांजी ज़ुबान ऐं जेको आहे त चप मूव न कंदा आहिनि। ठीकु आहे। एग्ज़ाम्पल्स AEIOU। ठीकु आहे। तव्हां पाण बि इहो ट्राई करे ॾिसो। ठीकु आहे। तव्हांजी ज़ुबान ऐं चप न हिलंदा। ॿिए ते आहे कॉन्सोनेंट्स। अ कॉन्सोनेंट इज़ अ लेटर दैट गिव्स ए सिंग साउंड। कॉन्सोनेंट अखर आहे जेको ए सिंग साउंड ॾींदो आहे। ठीकु आहे। मतिलबु जॾहिं असां उनखे प्रोनाउंस कंदा आहियूं त असांजी जेको आहे त ज़ुबान ऐं चप मूव कंदा आहिनि। एग्ज़ाम्पल्स BCDFGHJKLMNPQRSTVWXYZ। तव्हां पाण बि प्रैक्टिस कयो। जॾहिं तव्हां हिननि खे उचारींदो, चवंदो, प्रोनाउंस कंदो त तव्हांजा जेका चप आहिनि ऐं ज़ुबान मूव कंदी। ठीकु आहे। हाणे आहे सेमी वाइल एंड सेमी कॉन्सोनेंट। द वर्ड सेमी मीन्स ऑफ एंड लेटर्स आर Y and W। जेको लफ़्ज़ सेमी आहे माना अधु ऐं अखर आहिनि Y and W। पहिरियों सेमी वाइल, इफ द लेटर्स Y and W stand before or after वाइल लेटर सो दैट इज़ कॉल्ड सेमी वाइल। जेकॾहिं अखर Y ऐं W बीठा आहिनि वाइल लेटर जे अॻियां या उन खां बाद में, उनखे असां सेमी वाइल चवंदासीं। ठीकु आहे। जीअं हिननि एग्ज़ाम्पल्स में आहिनि बॉय। ठीकु आहे। हाणे BOY, जेको वाए आहे उन खां अॻ में O आहे, उहो तव्हांखे ॿुधायो न उहो छा आहे, उहो आहे वाइल लेटर। ठीकु आहे। हिनखे असां चवंदासीं सेमी वाइल। ठीकु आहे। हाणे COW। ठीकु आहे। W जेको आहे वरी हिते O आहे। ठीकु आहे। उहो छा आहे, वाइल लेटर आहे। हिनखे वरी असां चवंदासीं सेमी वाइल। ठीकु आहे। KEY, Y E खां अॻ में ई कहिड़ो लेटर आहे, ई आहे वाइल लेटर। ठीकु आहे। हिनखे बि असां चवंदासीं सेमी वाइल। विंडो, WO खां जेको आहे त पोइ बीठी आहे। ठीकु आहे। हिनखे बि असां चवंदासीं सेमी वाइल। एल्बो में बि जेको आहे त W आख़िर में आहे ऐं उन खां अॻ में वाइल लेटर आहे। गिरो में बि W आख़िर में उन खां अॻ में वाइल लेटर आहे। ठीकु आहे। त हिननि खे असां चवंदासीं सेमी वाइल। ठीकु आहे। हाणे सेमी कॉन्सोनेंट, इफ द लेटर्स Y and W stand before or after consonant letter it is called semi consonant। जेकॾहिं अखर Y and W कॉन्सोनेंट लेटर जे अॻियां या उन खां बाद में बीठा आहिनि, हिनखे चवंदासीं असां सेमी कॉन्सोनेंट। एग्ज़ाम्पल्स लेडी, Y ते ख़तमु थियो, उन खां अॻ में D या D छा आहे, कॉन्सोनेंट लेटर आहे, हिनखे असां चवंदासीं सेमी कॉन्सोनेंट। बेबी, Y ते ख़तमु थियो, उन खां अॻ में आहे B छा आहे, कॉन्सोनेंट लेटर आहे। सिटी, Y ते ख़तमु थियो, उन खां अॻ में T आहे, T छा आहे, कॉन्सोनेंट लेटर। कंट्री, Y ते ख़तमु थियो, उन खां अॻ में आहे R छा आहे, कॉन्सोनेंट लेटर। त हिनखे असां चवंदासीं सेमी कॉन्सोनेंट। ठीकु आहे।